अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दहशत दम दरिया में जित तिखियूं तवारूं, मुंहिंजूं मान मिहार खे पोचन पुकारूं। लह साहड़ संभारूं त लहरनि लोॾे न मरां। भलारे भिटदणी जे भलारे बेत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिठी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 8 अप्रैल 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। सिंधू दरिया मां कैनाल कढण वारे मामले ते सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे ऐं जदोजहद पिणु जारी आहे। जॾहिं त बैरिस्टर ज़मीर घुमरे इहा पिणु दावा कई आहे त सिंध हाई कोर्ट इरसा सर्टिफिकेट जे बुनियाद ते तकरारी कैनालनि ते कम खां रोकियो आहे। जॾहिं त ॿिए पासे सञाहवंद चवनि था त अदालती फ़ैसिले बाबति PP जो सेनेटर ज़मीर घुमरो ग़लति बयानी पियो करे। सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में इरसा पारां जारी कयल पाणी सर्टिफिकेट खे कालदम करार ॾिनो आहे। कैनालनि खे रद्द करण जो हुकुम जारी नाहे कयो। ज़मीर घुमरो अदालती फ़ैसिले बाबति ग़लति बयानी करे सिंध में कैनालनि जे ख़िलाफ़ जारी जदोजहद खे माठे करण जी कोशिश करे रहियो आहे। इन सूरतहाल ते अली नवाज़ ॾाहिरी लिखे थो, स्टे आर्डर जो लोलीपॉप जदोजहद ख़िलाफ़ मुनज़िम साज़िश। हीअ बैरिस्टर ज़मीर घुमरो उन्हनि जो सेनेटर आहे जिन पंहिंजी सही सां कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। हू चाहे थो त स्टे आर्डर जी फूक ॾेई कैनाल मुखालिफ़ तहरीक खे ख़तमु करायां। जीअं धुर धड़ियनि जो आशीर्वाद बि माणिया ऐं ज़रदारी टोले ते सिंधी क़ौम पारां जेका मलामत ऐं फटकार पई वसे उनखे बि रोकरायां। हिन बेवकूफ़ खे ख़बर नाहे त मौजूदा हुकूमत अॻु कहिड़ो कोर्टनि जा आर्डर ओबे कया आहिनि। नामनिहाद काज़ी ईसो जेको कोर्टनि इंसाफ़ जो सत्यानास करे वियो आहे, जो के बाज़मीर जज साहिबान को आर्डर था कनि त बि उन ते अमल नथो थिए। कोर्ट जे हुकमनि ते बि जेकॾहिं अमल थियनि हा त PTI पारां कई भेरा सुप्रीम कोर्ट में वञण बावजूदि पंजाब ऐं KPK में इलेक्शन न थी सघी ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकम खे बि मुकमिल पुठीअ ॾेई न मञियो वियो। न कोर्ट जे आर्डर ते PTI खे मख़सूस सीटूं अलाट थियूं, मोज़िज़ जजनि जे आर्डरनि खे ॿियो त ठहियो, पर चीफ इलेक्शन कमिश्नर बि गाह नथो विझे। सो ही त आहे कैनालनि ख़िलाफ़ हिकिड़ो स्टे आर्डर। 26 आइनी तरमीम खां पोइ जी जुडिशरी उन स्टे आर्डर ते पंहिंजी होड़ ते बीठल पंजाब खे कैनाल ठाहिण वारे कम खां रोकींदी? कतई न। तंहिं करे सिंध जे अवाम खे हिन स्टे आर्डर जे आसिरे ते ख़ामोश थी ज़रदारी जे दादले ज़मीर घुमरो जी साज़िश जो शिकार न थियणु घुरिजे। कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद जेका जारी आहे उहा अञा वधीक पुरमन मुनज़िम तरीक़े सां जारी रहे ऐं जॾहिं पंजाबी वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला ऐं ॿिया सिंध जी अवाम खे धमकियूं पिया ॾियनि ऐं खगू शाह जेको मीटर शाह जे नाले सां मशहूरु रहियो आहे क़ौम खे कुता सॾे पंहिंजी बेहूदा बकवास करे रहियो आहे, उन वक़्तु त जदोजहद में बाक़ाइदा तेज़ी अचणु घुरिजे। जेसीं सदर कैनाल ख़तमु करण जो आर्डर नथो कढे, हीअ स्टे आर्डर फ़क़्ति हिकु लोलीपॉप खां सवाइ कुझु बि न आहे। हलंदड़ जदोजहद खे सबूताज़ करण जी PP जी साज़िश आहे। कैनालनि जे ख़ात्मे कारपोरेट फार्मिंग समेत सभिनी मसइलनि जो हल मुनज़िम अवामी जदोजहद आहे जेका सिंध में पूरी शिदत सां हली रही आहे। कैनालनि वारे मामले ते सुहेल मेमण लिखे थो, सिंध में सिंधू दरिया ते धाड़े हणण ख़िलाफ़ सख़्त कावड़ सां गॾु एहतिजाज जारी आहे। होॾां ज़मीर घुमरो एडवोकेट हिकु पुराणे केस खे जीआरे इरसा जी जोड़ जख बाबति मामिलो खणी सिंध हाई कोर्ट मां अॼु फ़ैसिलो वठी
दावा करे रहियो आहे त हाणे केनाल न ठहंदा। ज़मीर साहिब ॻाल्हि एतिरी सादी नाहे ऐं नई सिंधी क़ौम एतिरी सादी आहे। सिंध जो नौजवान नस्ल त उन सादगी खे बि परे उछले ख़तरनाक मूड में अथो, जंहिं सादगी सबबि तव्हां सिंध जी सॼी बाकमाल क़ौम हुजण वारे फैब्रिक खे डिघे अरसे वारी करप्शन सां ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़मीर साहिब घणो न पर 4 घड़ियूं पाण बि गॾिजी करे सिंध लाइ वेठा हूंदासीं। मूं सिंध जे हिकु तमामु अहम मसइले ते हाई कोर्ट में पटिशन विझण पई चाही त सिंध जे हिकु तमामु मोतबर ऐं बहादुर जज मूंखे घुराए चयो हो त सुहेल, सियासी फ़ैसिला सियासी मैदाननि में हल थींदा आहिनि। अदालतनि जी कहिड़ी हैसियत वञी अवाम जी अदालत में केस विझो ऐं मूं उन ॾींहं खां पोइ सिंध ख़िलाफ़ु थींदड़ कंहिं वॾनि इशूज़ ऐं ज़्यादतियुनि जा केस अदालत में नाहिनि विधा। पाणी ते धाड़ो सियासी न पर बेईमानी ॾाढाई ऐं पूरी हिकु 7 करोड़ सिंधी क़ौम सां दुश्मनी आहे, जंहिं ते किरोड़े माण्हू रोडनि ते आहिनि। ॾुख ऐं कावड़ एतिरी अथनि जो ईद बि सिंधू लाइ एहतिजाज कंदे कई अथऊं। उन ते हाई कोर्ट जे फ़ैसिले ते तव्हां सम्झो त माण्हू तव्हां लाइ ताड़ियूं वॼाईंदा। तव्हांखे केस करिणो ई आहे त ज़रदारी ख़िलाफ़ु कयो त हुन सिंधियुनि जे बुनियादी हक़ पाणी ते धाड़ो कहिड़े इख़्तियार हेठि हणायो। आइन जी कहिड़ी शक खेसि इजाज़त ॾिए थी त हू केनालनि जी मंज़ूरी ॾिए ऐं पोइ ऑफिशियल ट्विटर अकाउंट ते उन जे लाइ मुसलसिल मुहिम हलाए। तव्हांखे केस करिणो ई आहे त उन ख़िलाफ़ु कयो त सिंध जा हुकुमरान मुसलसिल क़ौम खे गुमराह कंदा रहिया आहिनि ऐं सिंध जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करण बदिरां पाणी चोरी कराइण में रुधल आहिनि। घुमराह साहिब, तव्हांखे इहो इख़्तियार ई नाहे त तव्हां सिंधी क़ौम जो पाणी ते केस ख़राबु करे ज़रदारी एंड कंपनी खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो दग मुहैया कयो। सिंधु जे पाणी जो फ़ैसिलो क़ौम जी अदालत में थींदो। पंहिंजी पार्टी खे सलाह ॾियो त अञा वक़्तु नाहे वियो। क़ौम खां माफ़ी वठी कैनाल ठहण ते पंजाबियुनि जे सरकारी बेंचनि खां धार थियण जो ऐलान करे कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढी सिंध में ॾिनल ज़मीनूं रद्द करे ऐं अची सिंधी क़ौम सां बीहे। सिंधी क़ौम ऐं सिंध जा वकील तव्हांजी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट जे उन फ़ैसिले त इरसा जे पाणी विरासत सर्टिफिकेट ते स्टे ॾिजे थो खे का बि अहमियत नथा ॾियूं। असां त इरसा, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट ऐं अहिड़नि ॿियनि इदारनि खे सिंध दुश्मन मञूं था जेके सिर्फ़ु पंजाब जा मुफ़ाद पूरा कनि था ऐं इक़्तिदार जी पती वठी पीपल्स पार्टी सिंध ऐं सिंधी क़ौम जी पुठी में छुरो थी हाणे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सुहेल मेमण जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। काल्ह 7 अप्रैल नामियारे क़ौमपरस्त अॻवान शहीद बशीर ख़ान कुरैशी जी शहादत जो ॾिहाड़ो हो। खेसि भेटाउनि जा गुलाब आछा विया। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था शहीद बशीर ख़ान कुरैशी जो यादगार इंटरव्यू। हीअ पैनल इंटरव्यू वरितो हो जदीद सिंधी साफ़ जे बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद अली ओढे, सर्वेज ओढे ऐं मेहदी शाह। हीअ इंटरव्यू असां अव्हां लाइ चूंड कयो आहे साईं इमदाद अली ओढो जे लिखियल किताब निंड न हेरियो अनेण मझां। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जे चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी चयो आहे त जस्कम ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट विच में इतिहाद सिंध जे हवाले सां थियो आहे, छाकाणि जो मुहाजर जी मुस्तक़िल रिहाइश सिंध आहे ऐं हुन जा इक़्तिसादी, मुआशी, सियासी ॿिया मुफ़ाद बि सिंध सां वाबस्ता आहिनि। हुननि खे रहणो बि हिते आहे ऐं मुफ़ाद बि गॾु आहिनि। जेको कमाइनि था उहो ख़र्च बि सिंध में करे रहिया आहिनि। इन लाइ असीं बहितर सम्झोसीं त पंजाब ख़िलाफ़ु सिंध जे मुस्तक़िल रहंदड़ माण्हुनि खे पाण में गॾाइजे त को बहितर नतीजो हासिलु करे सघिजे थो।
हुन चयो त पहिरियां मुहाजिर पाण खे जुदा क़ौम सॾाईंदा हुआ, पर अॻिते हली अल्ताफ़ हुसैन मीडिया सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते ॻाल्हाईंदे इहो मौक़िफ़ रखियो त असीं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहियूं ऐं सिंध जा पुट आहियूं। हुन शाह लतीफ़ राय खे पंहिंजो रहबर मञियो। हुननि उसूली तौर ते पाण में तब्दीली आंदी। असीं इहो बहितर सम्झोसीं त हाणे सिंध जे मसइलनि जे हल लाइ उन्हनि खे पाण सां गॾु वठी हलूं। हुन चयो त सिंध जो जागीरदार ऐं वॾेरो सिंध जे क़ौमी मसइलनि जे हल लाइ असां सां गॾु हलण लाइ तयारु न आहे, पर मुतहदा वारनि वटि स्ट्रीट पावर ऐं ऑर्गेनाइज़ेशन बि आहे ऐं सिंध जी ॻाल्हि बि कनि था त पोइ गॾिजी हलण में को आर कोन्हे। बशीर ख़ान कुरैशी चयो त चूंडनि दौरान मुतहदा वारनि असांखे चयो ही त तव्हां पंहिंजा माण्हू ॾियो त असां उन्हनि खे पंहिंजनि इलाइक़नि मां कामयाबु करायूं, पर असांखे न चयोसीं त जसकम साईं GM सैद जे फ़िक्र तहत सिंध जी आज़ादी लाइ जदोजहद करे रही आहे। असां पार्लियामानी सियासत ते यकीन नथा रखूं, छो जो 1973 जे आइन में असांखे क़ौम तस्लीम न कयो वियो आहे। वरी MQM हुकूमत ठाहिण वक़्तु असांखे ऑफर कई त असांखे पंहिंजा माण्हू ॾियो त असां उन्हनि खे एडवाइज़र मुक़ररु कयूं, पर असां हुकूमत में शामिलु थियण लाइ तयारु न आहियूं। जसकम मुतहदा खे चयो त तव्हां सिंध जे फ़ाइदे में जेको बि कमु कंदो त असां तव्हां सां गॾु हूंदासीं। बशीर ख़ान कुरैशी चयो त हिन वक़्तु पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे ऐं कालाबाग डैम जे हवाले सां गवर्नर सिंध जेको पंजाब में बयानु ॾिनो उहो अजीब हुयो। गवर्नर मूंसां मुंहिंजे घर में जेका मुलाक़ात कई उते मूं इहो महसूसु कयो त हीअ सिंध जे मसइलनि खे हल करण में संजीदा आहिनि ऐं दिलचस्पी वठी रहिया आहिनि। गवर्नर मूंखे चयो त NFC अवार्ड ऐं पाणी जे मसइले ते असां मुकमिल तौरु स्टैंड वठंदासूं। थल कैनाल जे ख़िलाफ़ु असां असेंबली में ठहराव पास कंदासूं। मां गवर्नर जे पंजाब में ॾिनल बयान बाबति चयो हुउमि त उन बयान सिंध जे माण्हुनि खे मायूस ज़रूरु कयो आहे, पर असांखे अल्ताफ़ में उमेदूं आहिनि, छाकाणि जो हुनजो सिंध जे बारे में जेको मौक़िफ़ अचे थो उहो मौक़िफ़ सिंध जे ॿियनि क़ौम परस्तनि खां बहितरु आहे। अॻिते हली ॾिसिजे त हू सिंध जे मसइलनि जे हल लाइ केतिरा सचा आहिनि। वक़्तु अचण ते ख़बर पइजी वेंदी ऐं मुतहदा जे लाइ सिंधी अवाम वटि ख़दशा ज़रूरु आहिनि। उहे तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं हूअ सिंध जे मसइलनि जी जदोजहद लाइ मैदान में साम्हूं ईंदा ऐं असांखे उमेदु आहे त मुतहदा वारा बहितरु किरदारु अदा कंदा। जसकम चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी हिकु सवाल जे जवाब में चयो त हिन वक़्त ताईं जमहूरी सिस्टम में सिंध जो को बि मसइलो हल न थियो आहे। वेतर मसइला वधी विया आहिनि। सिंधी असेंबली 3 दफ़ा कालाबाग डैम खे रद्द कयो, पर पंजाब होड ते क़ाइमु आहे त कालाबाग डैम ज़रूरु ठाहींदो। पाकिस्तान में जेका बि हुकूमत इक़्तिदार में अचे थी उनखे पंजाब जो आशीर्वाद हासिलु आहे। उहा हुकूमत पंजाब जे पॉलिसियुनि ते अमल करण जी यकीन दहानी बाद अचे थी ऐं मुतहदा वारा बि लाज़मी पंजाब जी मर्ज़ी सां आया हूंदा। अहिड़ी सूरतहाल में पंजाब ख़िलाफ़ु खुली तरह कमु करणु ॾाढो ॾुखियो थो लॻे। असां सम्झूं था त पाकिस्तान जे फ्रेम वर्क में रही करे सिंध जा मसइला कॾहिं बि हल नथा थी सघनि, छाकाणि जो जेकॾहिं सिंध जा मसइला हल थींदा त पंजाब बुख मरंदो। सिंध जा कुदरती वसीला तेल, गैस, पेट्रोल, कोयलो शामिलु आहे। जे कमाए जेकॾहिं सिंध खे मिले थी त पोइ पंजाब छा खाईंदो? ऐं पंजाब जो बचाव इन में आहे त सिंध जे वसीलनि ते संदन कब्ज़ो क़ाइमु रहे ऐं उहो मुमकिन न आहे त पंजाब सिंध खे सवलाई सां पंहिंजा हक़ ॾींदो। हुन चयो त सिंध मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जिन में अमन अमान जी ख़राब सूरतहाल, बेरोज़गारी ऐं तहफ़ुज़ जी अदम मौजूदगी जहिड़ा मसइला शामिलु आहिनि। सिंध जे माण्हुनि ते क़बीलाई सिस्टम पिणु हावी आहे। अहिड़ा माण्हू क़बीलाई झेड़नि जे वर चढ़ी था वञनि जिन जो झेड़नि सां तालुक़ बि न आहे ऐं मरंदड़नि खे इहा ख़बर बि कोन्हे त उहे कहिड़े गुनाह में मारिया विया, पर सरकार इन सिलसिले में मुकमिल ख़ामोश आहे। अहिड़ी सूरतहाल जे नतीजे में सिंधी माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि ऐं वॾेरा किरोड़े रुपया ख़र्च करे चूंडूं विढ़ी रहिया आहिनि ऐं हू चूंड विढ़ण बाद ख़र्च कयल पैसा मुनाफ़े समेत वापसि हासिलु करणु चाहिनि था। असेंबली मेंबरनि खे आवाम जे मसइलनि सां का बि दिलचस्पी कोन आहे, हुनखे सिर्फ़ु माल खपे। बशीर ख़ान कुरैशीअ चयो त मौजूदा सिस्टम में माण्हुनि जा मसइला हल थींदे नज़र नथा अचनि। असां सम्झूं था त असां साईं GM सैद जे फ़िक्र तहत ई सिंधी माण्हुनि जा मसइला हल करे सघूं था ऐं सिंध जी आज़ादी सिंध जे मसइलनि जो हल आहे। बशीर ख़ान कुरैशी चयो त असां सिंध जी आज़ादी साईं GM सैद जे फ़िक्र तहत
अदम तशदुद जे बुनियाद ते वठणु चाहियूं था ऐं असां मथां इहो नज़रियाती कमु सौंपियल आहे। माण्हुनि में शौर जी घटिताई आहे। असांखे आज़ादी जी हासिलात लाइ मुश्किलातूं दरपेश आहिनि। बुख, बदहाली, बेरोज़गारी वधंदी पई वञे। नौकरियूं असां वटि कोन आहिनि। वापार में सिंध जो माण्हू अॻिते कोन आहे। ॿिनि वसीलनि ते पंजाब जो कब्ज़ो आहे। आख़िरी वसीलो पाणी आहे, उन ते बि पंजाब क़ाबिज़ थियो आहे ऐं हू सिंध खे तबाह करणु घुरे थो। जॾहिं बुख ऐं बदहाली अञा वधंदी त माण्हू इनकलाब लाइ तयारु थींदा। अॻे जी भेट में माण्हू सिंध जी आज़ादी में दिलचस्पी वठनि था ऐं हर माण्हू पाकिस्तान मां बेज़ार आहे ऐं हू पाकिस्तान मां जान छॾाइण लाइ तयारु आहे। पर असां जे ॾुखे पंध में आवाम खुले तरीक़े सां शामिलु थियण लाइ तयारु कोन्हे। पर उन बावजूदि आम माण्हू जूं हमदर्दियूं असां सां वधियूं आहिनि। असांजी ऑर्गेनाइज़ेशन मज़बूत ऐं मेंबर साज़ी में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं शऊर पिणु वधी रहियो आहे। चवंदा आहिनि त बुखियो गिदड़ शींहं सां बि विढ़ी पवंदो आहे ऐं जॾहिं बुख हूंदी त माण्हू काॾे वेंदा। सिंध जी 80% अवाम जो मुआशी गुज़र ज़राए ते आहे ऐं जॾहिं पाणी न हूंदो त पोइ गुज़रान कीअं थींदो। अहिड़ी सूरत में सिंध जी आज़ादी जो माहौल साज़गार थी रहियो आहे। असां सिंधियुनि खे एतिरी सघ कोन आहे जो बंगालियुनि या ॿियनि वांगुरु हथियार बंदि थी आज़ादी वठी सघूं। छाकाणि जो साईं GMC जो चवणु हुयो त जेकॾहिं आज़ादी हथियार बंदि थी वठंदासीं त पंजाब असांखे ख़तमु करे छॾींदो। निढियूं निढियूं वेढ़ियूं थींदियूं ऐं इनशाला फ़तह असांजी थींदी। छाकाणि जो असां हक़ ते आहियूं। हीअ धरती ऐं वतन असांजो आहे। हज़ारे वरियनि खां धरती ते आबाद आहियूं। पाकिस्तान ऐं मज़हब जे नाले ते असांखां वसीला खसिया विया आहिनि। बशीर ख़ान कुरैशी चयो त साईं GMC जी जमायत में दाख़िल थी जदोजहद करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। छाकाणि जो उहो कंडनि जी सेज वांगुरु आहे जंहिंमें जेल, गद्दारी जा लक़ब, पंहिंजनि खां जुदायूं ऐं ॿियूं घणियूं ई तकलीफ़ूं आहिनि। हुन चयो त साम्राजी क़ुवतूं सिंध जी आज़ादी लाइ विढ़ंदड़ जमायत में तोड़ फोड़ पैदा कंदियूं आहिनि त जीअं हिननि जी ताक़त कमज़ोर थिए ऐं मुसर जदोजहद करे न सघनि। ॿियो इहो ॾुखियो पंध हुजणु सबबु माण्हू इहो महसूसु था कनि त अलाए कॾहिं आज़ादी मिलंदी। अलाए 50 साल लॻनि, अलाए 100 साल। उन करे उनखे छॾे हूअ मुफ़ादनि वारी सियासत खे अहमियत ॾियनि था ऐं जॾहिं सिंध जी आज़ादी वेझी ॾिठीसीं त उनमें शामिलु थी वेंदासीं। केतिरनि ई सियासी लीडरनि जिन में कादर मक्सी, डॉक्टर अरबाब, इदरीस चांडियो ऐं ॿिया शामिलु आहिनि वॾा वॾा नारा हयां त आज़ादी गोरिला वेढ़ ज़रिए हासिलु करे सघिजे थी। जेकॾहिं असीं शुरू कंदासीं पर अॻिते हली उहे धुरियूं सिंध जी आज़ादी ताईं हथ खणी वियूं। असां सां गॾु एजेंसियुनि जा माण्हू शामिलु थी विया आहिनि जेके साईं GMC जे फ़िक्र खे ख़तमु करण लाइ तशदुद ज़रिए आज़ादी वठण जी ॻाल्हि कनि था। बशीर ख़ान कुरैशी क़बीलाई जहिड़नि जे सिलसिले में पुछल सुवाल जे जवाब में चयो त सिंध जे माण्हू खे ख़ुदा ताला साञाह ॾे त हूअ हिक ॿिए खे क़तल न कनि ऐं क़बीलाई जहिड़नि खां पासो कनि। असां महरनि ऐं जतोइन खे ठाह करण ते मुबारकबाद पेश करियूं था। उहो हिकु चङो क़दम आहे। असां ॿियनि बिरादरियुनि खे बि अहिड़े क़िस्म जूं अपीलूं कयूं आहिनि त हू क़बीलाई झेड़ा ख़तमु करे सुलह कनि, हिक ॿिए खे माफ़ करण जी रिवायत विझनि। ज़ाती अनाऊं एतिरियूं मज़बूत थी चुकियूं आहिनि जो माण्हू थोरी थोरी ॻाल्हि तां बि हिक ॿिए जा खून करे था विझनि। हुन चयो त क़बीलाई झेड़नि खे वधाइण में क़बीलाई सरदारनि जो पिणु अहम किरदारु आहे। छाकाणि जो क़बीलाई झेड़नि जा जेके ठाह या फ़ैसिला थींदा आहिनि उन्हनि में जेके चटियूं पवंदियूं आहिनि उन मां अधु सरदार खणंदा आहिनि। जेकॾहिं खून जी बहा 3 लख हूंदी त लख मिलंदो मालिक खे, 1.5 लख या 2 लख सरदार खणंदो, उन मां कुझु हिसो सरदार जे कमदार खे बि मिलंदो। या मिसाल तौरु कारोकारी जे मसइले ते जेकॾहिं औरत ते कार जो इल्ज़ाम ईंदो त हू मरण खां बची वेंदी त पोइ उनखे वॾेरे जे कोर्ट में मोकिलियो वेंदो ऐं सरदार उहा औरत विकिरो कंदो ऐं उहा रक़म सरदार पाण वटि रखंदो ऐं कारी वारी धुर खां वरी अलॻि चटी वठी बि पाण खणंदो। अहिड़ी तरह वॾेरनि ऐं क़बाइली सरदारनि उनखे कारोबार बणाए छॾियो आहे जंहिंमें उताकनि ऐं बंगलनि जो ख़र्चु हले थो। किथे किथे धुरियूं ठाहिणु चाहींदियूं आहिनि पर सरदार ठाह करणु न ॾींदा आहिनि। जेकॾहिं ठहंदा त वॾेरनि जो ख़र्चु किथां ईंदो। हू बि सिंध जो वॾेरो सरकार जे ॾढ ते हली रहियो आहे, सरकार जे ॾाड़ ते हुकूमत करे थो। जेकॾहिं कंहिं वॾेरे वटि थाणे जो एसएचओ ईंदो आहे त हू उन जी मुर्शिद खां बि वधीक इज़त कंदो आहे।
असां सम्झूं था त सिंध अंदरि क़बीलाई झेड़ा ख़तमु करण लाइ अख़बारूं ऐं सियासी धुरियूं अहम किरदारु अदा करे सघनि थियूं। ख़ुसूसी तौर ते सरदार ऐं जागीरदारनि खे पाबंद बणायो वञे ऐं उन्हनि जे किरदारनि खे अवामारू ज़ाहिर कयो वञे। असां बि क़बीलाई झेड़ा ख़तमु कराइण लाइ मेड़ मिंथ काफ़िला वठी धुरियुनि वटि वेंदासीं। शहीद बशीर ख़ान कुरैशी थल केनाल ते ॻाल्हाईंदे चयो त थल केनाल सवें साल पुराणो तकरारी मामिलो आहे ऐं अंग्रेज़ सरकार थल केनाल खे सिंध जे मुफ़ादनि ख़िलाफ़ु महसूसु कंदे उनखे ठाहिण खां रोके छॾियो। पर पंजाब थल केनाल ठाहिण लाइ ज़िद कयो बीठी आहे। हुन चयो त 19 लख एकड़ वारियासी ज़मीन जेका ख़ासि तौर ते फ़ौजी जनरल खे अलाट थींदी आहे उनखे आबाद करण लाइ थल केनाल ठाहियो पियो वञे। थल केनाल ठहियो त सिंध जा माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी वेंदा। उन तकरारी रिथा खे ख़तमु करण लाइ असां भरपूर ताक़त जो मुज़ाहिरो कंदासीं ऐं असां ॿियनि सिंध दोस्त धुरियुनि खे साण करे उन साज़िश ख़िलाफ़ु कराची में भरपूर एहतजाज करे पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंदासीं। असांजे चूंडियल असेंबलियुनि जी पंजाब वटि का बि हैसियत ऐं इज़त कोन आहे। हीअ सॼी सिंध जो मसइलो आहे। सॼी सिंध असां सां साथ ॾे। हुन हिकु सुवाल जे जवाब में चयो त मुतहदा जी हुकूमत में उहे लक्षण नज़र नथा अचनि त उहे सिंध जे माण्हुनि जा मसइला हल कंदा। सिंध जे हवाले सां मुतहदा खां इहा तक़ाज़ा आहे त हू सिंध जे माण्हुनि जा मसइला हल कनि। बाक़ी जेकॾहिं मुतहदा जा पिरकार बि मुस्लिम लीग ऐं PP वांगुरु रहिया त लाज़मी सिंध जो माण्हू सोचण ते मजबूर थी वेंदो ऐं पंहिंजे बचाव लाइ विढ़ंदो। हुन चयो त थल केनाल ऐं ॿियनि मनसूबनि ख़िलाफ़ु जस्कम पारां शुरू कयल मुज़ाहिरनि ऐं एहतजाजनि खे MQM कॾहिं न रोकींदी ऐं मुतहदा बि असां सां उन्हनि मुज़ाहिरनि में गॾु हूंदी। जेकॾहिं हूअ इहा दावा कनि था त असां सिंध जा हिलाली पुट आहियूं त पोइ हुननि खे सिंध जी तकलीफ़ में भाङे भाईवार थियणो पवंदो। पाणी जो मसइलो सिर्फ़ु अंदरूनी सिंध न पर कराची जो बि आहे। हुन चयो त सिंध जा माण्हू कुकड़नि जी मेल में त दिलचस्पी वठनि था पर क़ौमी मसइलनि में न। पर असां मायूस न आहियूं छाकाणि जो मायूसी कुफ़ुर आहे। हुन चयो त जेकॾहिं असांखे क़यामत में को अची कन में चवे त सिंध आज़ादु थी वई आहे त बि इहो सफ़र तमामु वेझो हूंदो। तारीख़ असां मथां जंग मुसलत करे छॾी आहे जेका अणटर आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं शहीद बशीर ख़ान कुरैशी जो इंटरव्यू। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे वक़्त जे विथियुनि मां वञाइजी वियल लम्हनि जी याद माज़ी जो किसो नामियारे लेखक आफ्ताब मेमण जी आत्मकथा अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। संसा आत्मकथा जी 31वीं क़िस्त। सागड़ में डिप्टी कमिश्नर थी वञण खां अॻु हिकु दफ़ो जॾहिं आसिफ़ ज़रदारी साहिब ॾे मिलणु वियुसि त पाण मूंखे नवाबशाह में DC थी हलण लाइ चयाऊं। मूं माफ़ी घुरी। ॻाल्हि आई वई थी वई। ग़ुलाम अली शाह बदिली थी वियो। संसद जाइ ते मोहम्मद जुमन ॼामड़ो डिप्टी कमिश्नर नवाबशाह थी लॻो। इन विच में आऊं डिप्टी कमिश्नर सागड़ थी वियुमि। मूंखे इहा ख़बर कोन पई त नज़र इंतख़ाब अञा सूधो मूं ते आहे। सागड़ वे खे अञा 6 महीना मस थिया त ख़बर पई त मूंखे बदिली करे नवाबशाह जो डिप्टी कमिश्नर रखियो वियो। जून 1999 में मूं नवाबशाह जे डिप्टी कमिश्नर जी चार्ज वरिती। उन वक़्तु नवाबशाह में लिसानी वॻोड़ थी वञण करे कुझु माण्हू बि मारिजी विया हुआ। फ़ौज खे घुराए कर्फ्यू लॻायो वियो। हर पासे इहो भउ हो त जे कर्फ्यू हटायो वियो त ख़बर न आहे छा थी वेंदो। मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन पए वेठी। 2-3 हफ़्ता गुज़री विया। इन विच में ज़िले जे मुस्ज़िन, प्रेस जे निमेदनि, आम माण्हुनि, ऑफिसरनि ऐं काफ़ी ज़ाती वाक़फ़कारनि सां बि हालतनि ते ॻाल्हि ॿोल कयमि। सियासी पार्टियुनि जे निमेदनि सां बि ॻाल्हि ॿोल ऐं मीटिंगूं कयूं। उन्हनि मीटिंगनि में हिकु ॻाल्हि वाज़े साम्हूं आई त MQM जी मक़ामी क़यादत जा नौजवान हिकु अजीब रवैयो इख़्तियार करियो वेठा हुआ। जे फ़ोन ते राब्तो करियो त जवाबु ॾियण खां ना भरी। जे सुबुह जो 10 वॻे मीटिंग घुरायो त 8-10 दफ़ा माण्हू मोकिलण खां पोइ 1-2 वॻे अचनि ऐं साॻे वक़्तु उमेदु रखनि त संदन लाइ कुर्सियूं अॻियां
सदर मजलिस जे भर में ख़ाली रखियल हुजनि। हिकु दफ़ो त आऊं पी वियुमि जो मूंखे ADC ऐं AC नवाब शाह मिंथ कई त हू अहम धुर आहिनि ऐं हुननि खां सवाइ शहर में अमन अमान क़ाइमु कोन थी सघंदो। मूं पंहिंजे लेखे जांच कई त ख़बर पई त हीअ क़यादत सिर्फ़ु ज़ाहिर करण लाइ आहे। असल ॾोरी कुझु ॿियनि माण्हुनि वटि आहे जे न त ज़ाहिर आहिनि न वटि को उहिदो आहे। फ़ैसिलो बि हूअ कनि था। फ़िल वक़्तु हुननि जो फ़ैसिलो इहो आहे त शहर में वॻोड़ ऐं ख़ौफ़ क़ाइमु रहे जीअं संदन अहमियत ई धाको ॼमे। अजब तरीक़ेकार हो ऐं उन में इहो अनसर बि त जे DC मीटिंग घुराए त बि उनखे अहमियत न ॾियणी। 2 कलाक देरि सां वञूं त पहिरीं त डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट जे मथे मां ज़िले जे सरबराह हुअण जी हवा निकिरे। घणी सोच वीचार खां पोइ आउं हिकिड़े नतीजे ते पहुतुसि त ज़िले मजिस्ट्रेट जी हैसियत में क़ानून जो निफ़ाज़ इदारे जी पासबानी मूंखे करणी आहे। पुलिस फ़ौज जो कर्नल सियासी माण्हू सभु मूंखे इतदार ऐं नरमी लाइ चवंदा रहिया। केर बि इहो मशवरो ॾियण लाइ तयारु न हो त 3 हफ़्तनि जे क़रीब जे कर्फ्यू हिकु पासे हुकूमत जी साह खे धक रसायो आहे त ॿिए पासे शहरियुनि खे न सिर्फ़ु तकलीफ़ थी थिए पर हुकूमत जे कारिंदनि तां संदन एतबार ख़तमु थींदो वञे ऐं गॾोगॾु ख़ौफ़ हिरास हिकु मायूस कुन सूरत हाल पैदा करे छॾियो आहे। मूं कंहिंखे बि एतमाद में वठण खां सवाइ पंहिंजो लाहे अमल तयारु करे छॾियो। हिकु ॾींहुं 11 वॻे मीटिंग सराए हाणे कर्फ्यू में आहिस्ते आहिस्ते नरमी ईंदी पई वई। सुबुह जो 8 वॻे खां शाम जो 6 वॻे ताईं कर्फ्यू हटायो पियो वियो। 11 वॻे जी मीटिंग ते सभु दुरियूं सवाइ हिकु जे अची वियूं। 12 वॻे मीटिंग शुरू कई। कंहिं एतिराज़ कोन कयो त हिकु अहम धुर कोन्हे। मजलिस में ॻाल्हाइण जा आदाब हूंदा आहिनि। तव्हांखे पहिरीं सदर मजलिस खां इजाज़त वठी पोइ ॻाल्हाइणु खपे। हीअ का ॿियनि फ़ौजनि या दुश्मननि जी जंग कोन्हे। मूं लाइ का बि धुर अहम न आहे। मूंखे शहर में अमन अमान क़ाइमु करिणो आहे ऐं इहो फ़ैसिलो सिर्फ़ु मूंखे करिणो आहे। मूं तिखो थी चयो। हमराह वरी ॻाल्हाइण लाइ उथियो त मूं ॾाढियां आवाज़ में चयो, तुंहिंजे शरीफ़ माण्हुनि जीअं वेही नथो सघीं त ॿाहिरि निकिरी वञ। ईअं चवंदे मूं घंटी वॼाई। पटेवालो आयो। तंहिंखे चयुमि पीउ खे ॿुधाए त DSP कमर शेख खे मुंहिंजे तरफ़ां चवे त 2 मोबाइल सिपाहियुनि साण खणी पाण अचे। न सिर्फ़ु हमराह वेही रहियो पर ॿियनि हाज़िरीन जे मुंहं जा तासिर बि मटियल ॾिठमि। मुंहिंजे साॼे हथ वारे कुर्सियुनि जी कतार में अॻियां 4-5 कुर्सियूं ख़ाली छॾियल हुयूं। मूं पुठिते वेठल मोसिज़ीन खे अॻियां अचण लाइ चयो। हमराह थोरो 605 में पियल नज़र आया। मूंखे ADC जो मुंहिंजे भर में वेठल हो आहिस्ते सां चयो, साईं हीअ कुर्सियूं हुननि लाइ आहिनि। मूं ॼाणी वाणी आवाज़ बुलंद रखंदे चयो, हीअ हुननि केरु आहिनि? सवली ज़ुबान में चयो त MQM वारनि लाइ रखियूं आहिनि। मुक़ररु वक़्त खां 1.5 कलाक पोइ बि जे केरु नथो अची सघे त मूंखे कंहिंजी ज़रूरत न आहे। मीटिंग शुरू थी कजे। पोयां वेठल अॻियां अचनि ऐं जे कुर्सियूं ख़ाली आहिनि से हाल मां कढी छॾियो। दरवाज़ो बंदि। हाणे केर बि न ईंदो। फौरी तामील थी। एतिरी देरि में कमर शेख पंहिंजे अटाले खे ॿाहिरि बीहारे अंदरि अची वियो। कमर शेख नवाबशाह में DSP हो। असीली नस्ली क़िस्म जो क़ानून जो रखवालो। पुलिस में मूं अहिड़ो बर्जस्तो साफ़ सुथरो क़ानून जो रखवालो, बहितरीन मातहत ऐं उनखां वधि हमदर्द ऑफिसर ऐं सुठो सलाहकार घटि ॾिठो हो। उन्हनि चंद पुलिस ऑफिसरनि मां हो जिन खे ज़िले मजिस्ट्रेट जी बांह ॿेली रहण ते फ़ख़्रु थींदो हो। हुन लाइ ज़िले जो मजिस्ट्रेट आवाम जी निगहबानी, संदन हक़नि जी पासदारी ऐं हुकूमत जी ताक़त जी अलामत हूंदो हो। कमर शेख पंहिंजे साफ़ सुथरे किरदार, हिमत, फ़र्ज़ अदायगी खे अवलियत ॾियण ऐं बाग़ो बहार तबियत जे करे मूंखे दोस्तनि ऐं भाइरनि जी प्यारो लॻण लॻो हो। मुंहिंजी ज़ुबान सम्झंदो हो, बल्कि कुझु चवण खां अॻु ई तासिरात ॾिसी ॻाल्हि सम्झी वेंदो हो। मूं कमर शेख खे पंहिंजे भरिसां विहारियो। कमर ॾिसंदे ई सम्झी वियो त माहौल संजीदा आहे। आज़े सां चयाईं, अॼु एक्शन जे मूड में आहियो? हा, पर माठ तव्हीं मूंसां गॾु ई रहंदा। भल त SP फ़ोन करे या IG सॾाए त बि मोट में चइजो त तव्हां फ़ौत थी विया आहियो ऐं आलम अरवाह मां ॻाल्हाए कोन था सघो। यस सर। मूं मीटिंग शुरू कई। चइनी पासे ॾिठमि त माहौल संजीदा लॻो। हाज़रीन महफ़िल सम्झी विया त हीउ DC को एक्शन खणण वारो आहे। पर कमर शेख DSP नवाब शाह जो मुंहिंजे पासे में वेठल हो। उन ते नज़र पियमि त कमर जे चहिरे ते इत्मीनान ऐं मुस्कुराहट हुई। बाद में जॾहिं पुछियोमांसि, हीउ तव्हीं अहिड़े इत्मीनान सां वेठा हुआ ॼण कचहरी ते आयल हुजो? साईं,
मस्तक ऐं DM खे एक्शन वारे मूड में ॾिठमि। सभु वक़्तु टिपायो हलियो था वञनि। मूंखे त मज़ो पिए आयो त घणे वक़्त खां पोइ कंहिं ऑफिसर खे फ़ैसिलो करण वारे मूड में ॾिठो अथमि। मीटिंग खां वधीक मूंखे हिकु नियापो ॾियणो हुयो, वाज़ह करणो हुयो त ज़िले मजिस्ट्रेट हुकूमत जो शान आहे ऐं हुकूमती ताक़त ऐं फ़ैसिले जो मज़र आहे। मोज़ीन ॾे निहारींदे चयुमि, तव्हांजी महिरबानी जो तव्हां तकलीफ़ करे ऐं वक़्तु सिड़ाए हिते आया आहियो। तव्हांजो अचण इन ॻाल्हि जो सबूत आहे त तव्हां शहर में अमन क़ाइमु रखण जा ख़्वाहिशमंद आहियो। जे न आया आहिनि उन लाइ मुंहिंजी राय आहे त हुननि खे हिन शहर जे अमन सां दिलचस्पी आहे, न ई हुननि खे डिप्टी कमिश्नर लाइ को एतिराम आहे। मां साफ़ ॿुधाइणु चाहियां थो त आऊं हीअ शहर कंहिंखे बि यरगमाल करण जी इजाज़त कोन ॾींदुमि। मूं सिर्फ़ु 2 अखर चवण लाइ ही मीटिंग सराही आहे त मूंखे नवाब शाह जो डिप्टी कमिश्नर थिए 3 हफ़्ता थी विया आहिनि ऐं इन दौरान मूंखे सॼी ॼाण मिली चुकी आहे त केरु शरारत थो करे ऐं केरु शहर में अमन अमान क़ाइमु रखणु चाहे थो। मूंखे न त ही कर्फ्यू जी सूरत हाल वणे थी, न ई आउं सम्झां थो त कर्फ्यू जी ज़रूरत आहे। आउं कुझु क़दम खणण वारो आहियां जंहिंजी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। आउं हिते वफ़ाक़ तोड़े सूबे जो नुमाइंदो आहियां ऐं अमन अमान क़ाइमु करणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। मुंहिंजी तव्हांखे दरख़्वास्त आहे त तव्हां मुंहिंजे खयल क़दमनि सां सहकारी थिजो जो इहे हिन शहर जे फ़ाइदे में आहिनि। आउं छा कंदुसि इहो आउं हिन वक़्तु कोन ॿुधाईंदुमि। तव्हांखे मूं ते एतबार करिणो आहे जीअं आउं तव्हां ते एतबार करे सघां। उहो चई अञा आउं मीटिंग बर्ख़ास्त करण जो चवण वारो हुअमि त AC अची कन में सुराट कयो, ॿी धुर आई आहे। मुंहिंजे लाइ का बि धुर कोन्हे। मीटिंग ख़तमु। भल दरबार हाल जा दरवाज़ा खोले छॾियो ऐं हुननि खे अचणु ॾियो त खेनि ॿुधायां त मूं मीटिंग करे छॾी ऐं हू भल वापसि हलिया वञनि। हिकु हिकु ते 5-6 ॼणा अंदरि दाख़िल थिया। का कुर्सी ख़ाली न ॾिसी थोरो हुबकिया ऐं बीही रहिया। मूं उतां ई वेठे वेठे खेनि चयो, तव्हां 2 कलाक देरि सां आया आहियो। मूं मीटिंग करे छॾी। मूंखे इन मक़सद लाइ तव्हांजी ज़रूरत न आहे। तव्हां वापसि वञी सघो था। ईअं चई आउं कुर्सी तां उथियुसि ऐं उथंदे हाज़रीन खे तोड़े ऑफिसरनि खे चयुमि, मीटिंग ख़तमु, सभु वञी पंहिंजो कमु करियो। दरबार हाल बंदि करे छॾियो। उतां उथी पंहिंजे ऑफिस जे कमरे में वियसि। ADC ऐं AC हिक ॿिए पुठियां वारे वारे सां आया ऐं मिंथ कयाऊं त तव्हां वफ़द सां मिलो। हू आया आहिनि। मूं साणनि मिलण खां इनकार करे छॾियो। कमर शेख खे पाण सां गॾु ई रखियमि। कमर लकाउ ॾिसंदो रहियो ऐं मुश्कंदो रहियो। 15 खनि मिंटनि जी मग़ज़मारी खां पोइ ADC ऐं AC नवाब शाह MQ जे वफ़द खे जवाबु ॾिनो त DC मिलण खां जवाबु ॾिनो आहे। तॾहिं वञी हमराह वापसि थिया। अधु कलाक खनि ऑफिस में वेही कमर शेख खे साण वठी DC हाउस आयुमि। PA खे घुराए ऑर्डर लिखायमि। जीअं त आउं आफ्ताब मेमण डिप्टी कमिश्नर नवाब शाह मुतमिन आहियां त नवाब शाह शहर जूं हालतूं दुरुस्त आहिनि। अमन अमान खे कंहिं बि तरह जो को फौरी ख़तरो न आहे। तंहिं करे शहर में लॻल कर्फ्यू जो को जवाज़ न रहियो आहे ऐं आउं बहसियत ज़िले मजिस्ट्रेट कर्फ्यू हटाइण जो ऐलान करियां थो ऐं हुकुम थो ॾियां त फ़ौजी सिपाह वापसि बारकनि में वञे। हीउ हुकुमनामो SP नवाब शाह फ़ौज जे मक़ामी कमानी AC नवाब शाह ते तामील करायो वञे ऐं आम मुश्तहर कयो वञे। कमर शेख सिर्फ़ु हिकु दफ़ो पुछो, कंहिंसां सलाह कई अथो, ख़ासि तौरु फ़ौज जे मक़ामी कमानी सां। कमर मूंखे चनेसरत न कर। आउं ज़िले मजिस्ट्रेट आहियां। ज़िले में आउं हुकूमत आहियां। क़ानून जे किताब में न त वज़ीर आला न चीफ सेक्रेटरी कर्फ्यू लॻाए सघनि था, न ई हटाए सघनि था। अञा तरस शाम जो हिकु ॿियो ऑर्डर कंदुमि जंहिंजी तामील तव्हां कंदो। तामील थींदी मुंहिंजे DM जे हुकुम जी। कमर मूंखां इजाज़त वठी मुंहिंजो हुकुमनामो प्रेस वारनि खे ॾिनो। कलाक खन में ख़बर न आहे त किथां TV जी टीम अची वई। आउं TV घटि ॾिसंदो आहियां। शाम जो पुलिस हटाले सां शहर जो गश्त कंदे हर शइ आम मामूल मुताबिक़ ॾिठमि ऐं माण्हुनि में मुंहिंजे क़दम ते सुराह जी लहर आयल ॾिठमि। पर घर पहुतमि त वज़ीर आला सिंध सैयद कैमल अली शाह जो फ़ोन आयो। आफ्ताब, तव्हां कर्फ्यू हटाए छॾियो? जी साईं। मूंखां पुछो त कोन पर ॿुधायो बि कोन। कमिश्नर ऐं चीफ सेक्रेटरी खे बि एतमाद में कोन वरितो। मूं त TV ते ख़बर ॾिठी आहे। साईं, ज़िले मजिस्ट्रेट जी हैसियत में मुंहिंजी ज़िम्मेवारी
आउं ॿिए कंहिं ते मरण कोन चाहींदुमि। आउं हर सूरत हाल ज़िमेदार आहियां ऐं रहंदुसि। शाह साहिबु कुझु न चयो ऐं फ़ोन रखंदे इहो चयो त ख़्यालु रखजांइ। कमिश्नर सखर फ़ोन कयो ऐं चयाईं त मूंखे हुनखे एतमाद में वठणु खपियो थे। मूं वराणियो, नवाब शाह मुंहिंजी ज़िमेवारी आहे। मूं त वज़ीर आला खे बि कोन ॿुधायो। आउं नथो सम्झां त ज़िले मैजिस्ट्रेट खे पंहिंजा इख़्तियार इस्तेमालु करण लाइ कंहिं इजाज़त जी ज़रूरत आहे। मूं DSP नवाब शाह कमर शेख खे कॾहिं बि आफ़ीस, शहर या आम हालतुनि में न त कमरे में पटी सां गॾु रिवाल्वर या हथियार ॾिठो, न ई कॾहिं संस हथनि में किलाशन कोफ़ ॾिठी। हिकु दफ़ो पुछण ते चयाईं, साईं हीअ वर्दी जा आउं पहिरियां थो उहा हुकूमत जी अमलदारी ऐं ताक़त जी निशानी आहे। अॼुकल्ह अलाए छो रिवाजु पियो आहे त सूबेदार बि किलाशन कोफ़ हथ में खणी हलंदो आहे। अड़े बाबा, अहिड़ा जुआन मर्द आहियो त उहा राइफ़ल खणी ॿेले में धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करियो। बाक़ी हिते पुरमन शहरनि ते ताक़त जो मुज़ाहिरो ऐं मोबाइल जी टूं टां शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। इहे सिपाह जे पाण सां खणो था से तव्हांजी हिफ़ाज़त लाइ न पर माण्हुनि जी हिफ़ाज़त लाइ आहिनि। कमर जे शहर में कंहिं ज़ाती कम ते निकिरंदो हो त साधन कपिड़नि में पंहिंजी निढड़ी पुराणी फिटल सुज़ुकी में या पंध शाम जो अक्सर या त मूं ॾे ईंदो हुयो या प्रेस क्लब में साफ़िन खां हाल अहवाल पुछंदो हुयो या कॾहिं कॾहिं शिराज या बिस्मिल्ला होटल ते कंहिं ज़ाती दोस्त सां वेही कचहरी बि कंदो हुयो त उन तरह शहर जो वाह सवाब वठंदो हुयो। अहिड़ी तरह हूअ बाख़बर रहंदो हो, यानी पुलिस ऑफिसर जो फ़र्ज़ मुताबिक़ जासूसी, जुर्म खे बुंजो ॾियणु, तफ़्तीश टेई कम बख़ूबी अदा कंदो हो। सरकारी नौकरी दौरान काफ़ी पुलिस ऑफिसरनि सां कमु करण जो मौक़ो मिलियो। घणा त मोबाइलनि जी टूं टां खां सवाइ ॿाहिरि बि कोन निकिरंदा हुआ। हीउ हिकु मुख़्तलिफ़ किरदारु ॾिठो ऐं वणियो। अहिड़ो ई हिकु ॿियो पुलिस ऑफिसर ॾिठो, फ़तह अली ख़्वाजा। सागड़ में मूंसां गॾु SP हुयो। न मोबाइल न टूं टां, सिर्फ़ु हिकु गनमैन गॾु खणंदो हो। चवंदो हुयो त हीउ सिपाह अवाम जी हिफ़ाज़त लाइ आहे, न की मुंहिंजी कमानी खे हिफ़ाज़ती दस्तो गॾु खणणो पवे त माना कमानी खे पाण ते एतमाद न आहे। कमर शेख सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात संस ज़ुबानी बयानु करियां त बहितरु थींदो। साईं, तव्हांखे अलाए जी यादि आहे या न, पर पंहिंजी पहिरीं मुलाक़ात तव्हांजी चार्ज वठण जे पहिरें ॾींहुं ई नवाबशाह रेलवे स्टेशन जे प्लेटफार्म ते थी हुई ऐं मूं सम्झो त हीउ DC मुख़्तलिफ़ आहे। मूंखे यादि कोन्हे वराणियमि। तव्हां जंहिं ॾींहुं मंझंदि जो चार्ज वरिती उन ॾींहुं राति जो असांखे हुकुम मिलियो त वज़ीर आला सिंध सैद क़ैम अली शाह रेल ज़रिए ख़ैरपुर मीरस पियो वञे। नवाबशाह रेलवे स्टेशन ते रेल गाॾी का फ़नी ख़राबी सबबि बीही रही आहे। सिपाह खे कंहिं सीनियर ऑफिसर जी निगरानी में रेलवे स्टेशन मोकिलियो त वज़ीर आला खे कवर कनि। आउं प्लेटफार्म ते हुअमि त ॾिठमि हिकु नौजवान खाधे जे जोड़े ऐं पिशावरी सैंडल में तकिड़ो तकिड़ो आयो। मूं वटि बीही मूंखां पुछाईं त वज़ीर आला कहिड़ी गाॾी में आहे। मूं चयो, तव्हां केरु? अड़े अबा, DC नवाब शाह आहियां, ॿियो केरु ईअं पुछंदो। आउं तव्हांखे बोगी ते वठी वियुमि ऐं बीठल सिपाह खे चयुमि त DC साहिब खे वज़ीर आला ॾे वठी वञो। अव्हां मूं ॾे निहारियो बि कोन, तकिड़ो गाॾी में चढ़ी विया। ओॾीमहिल ख़्यालु आयुमि त कहिड़ो DC आहे, न गनमैन न हद जो मुख़्तियारकार न को ॿियो अहलकार गॾु खंयो अथसि। ख़ुशी थी त हीउ बि पंहिंजे क़बीले जो माण्हू आहे। उन ॾींहुं मूंखे तव्हां लाइ एतिराम ऐं इज़त थी। नवाबशाह में हिकु दफ़ो अची सियासी पार्टियुनि में झंडा लॻाइण जी ॼण मैच लॻी। सरकारी इमारतूं, बिजली जा थंभा, फ़ोन जा थंभा, चौंक मतिलबु त का जाइ कोन छॾिन जिते सियासी पार्टियुनि जा झंडा ऐं लीडरनि जूं तस्वीरूं न लॻाइनि। नतीजे में शहर में चिकताण पैदा थी पई। मीटिंग घुराए सभिनी सियासी धुरियुनि खे कोठ ॾिनी। सभिनी झंडनि ऐं तस्वीरनि लाहिण खां लहरायो। कंहिं बि सुठी मोट कोन ॾिनी। मूं तंग थी कंहिं 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी त जे 3 ॾींहंनि में पब्लिक जाइनि त झंडा ऐं तस्वीरूं, चाहे उहे शहीद भुटे साहिब जूं हुजनि या साईं GM सैद जूं या मोहतरम अल्ताफ़ हुसैन जूं, लाथियूं वञनि। न त इंतिज़ामिया उहे झंडा ऐं तस्वीरूं या पोस्टर लहराईंदी। अलबत्ता को बि माण्हू पंहिंजे घर ते अंदरि या ॿाहिरि चौदीवारी ते पंहिंजी पार्टी जो झंडो या लीडर जी तस्वीर लॻाए सघनि था। 3 ॾींहंनि खां पोइ बि जॾहिं नतीजो ॿुड़ी आयो त शाम जो DSP नवाबशाह कमर शेख खे घुरायमि। कमर, शहर मां राह जे पेट में तमामु झंडा या पोस्टर पब्लिक जाइनि त लहणु खपनि। ठीकु, पर हिकमत अमली त ठाहियो। कलम 144 में त अहिड़ो ऑर्डर ठहे कोन थो।
आर्डर छा में कढंदो, कानून जा माहिर आहियो सोचो। आर्डर 143 तहत कढंदमि। ही पब्लिक आज़ार आहे ऐं 143 तहत आउं न सिर्फ़ु उनखे ख़तमु करे सघां थो पर आइंदा लाइ मननामो जारी करे सघां थो। 143 जी भञकड़ी क़ाबिल दस्तांदाज़ी पुलिस आहे। ज़ाब्ता फ़ौजदारी पढ़ी कमर शेख हिकदमि मूंसां हाकार कई। शाम जो ई मूं 143 तहत हुकम जारी कयो, जंहिं तहत पब्लिक जॻहियुनि तां सभु झंडा ऐं तस्वीरूं लाहिणियूं हुयूं ऐं आइंदा लाइ लॻाइण जी मन थियल हुई। ॿिए ॾींहुं सभिनी अख़बारनि में ख़बर लॻी ऐं शहर में आम ख़बर थी वई। अची चोॿोल थियो त हाणे इंतिज़ामिया कहिड़ो क़दम खणंदी। असां बि सॼो ॾींहुं माठ कई। शाम जो वाबडा खां गाॾियूं घुराए पुलिस पार्टियूं ठाहे हिकु पासे सॼे शहर में सख़्तु गश्त करायोसीं त ॿिए पासे ॿी सुबुह थियण खां अॻु नवाबशाह शहर तमामु सियासी पार्टियुनि बशमूल हुकूमती PPI ऐं संदसि इतिहादी MQM जे झंडनि ऐं तस्वीरनि खां साफ़ थी वियो। मूंखे उन ॻाल्हि ते वधीक ख़ुशी थी त वज़ीर आला सिंध बि मूंखे उहा मयार कोन ॾिनी त हीअ असांजी पार्टी जा झंडा ऐं तस्वीरूं छो लहिरायूं आहिनि। क़ाइम अली शाह साहिबु कानून दान बि हुयो। मूंखे पक आहे त सम्झी वियो हूंदो त अमन अमान जे क़ाइमु थियण लाइ क़दम ज़रूरी आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियर लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जी 31 क़िस्त। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसाॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन